एक नंढड़ी टाउन कमेटी महदूद वसीलन वारो इदारो जिते माण्हुनि खे साफ़ पाणी, सफ़ाई, घिटियूं, निकाल जो निज़ाम, स्ट्रीट लाइट्स ऐं बुनियादी शहरी सहूलतूं मिलण घुरिजनि। पर जॾहिं साॻे इदारे ते सरकारी फंड्स जी मुबैना खुर्द-बुर्द, जाली मुलाज़मनि, गैर क़ानूनी पघारुनि, पेंशन्स, टेंडर्स ऐं माली बेज़ाब्तगियुनि जा इल्ज़ाम लॻनि त सभ खां वॾो सवाल इहो पैदा थिए थो त अवाम जा टैक्स जा पैसा आख़िर विया केॾांहुं। सिंध एंटी करप्शन स्टैब्लिशमेंट टाउन कमेटी कोटडेजी में मुबैना माली बेज़ाब्तगियुनि, सरकारी फंड्स जी खुर्द-बुर्द, जाली मुलाज़मनि, गैर क़ानूनी पघारुनि ऐं पेंशन्स जी अदायगी समेत ॿियनि इल्ज़ामनि जी जांच शुरू करे छॾी आहे। एंटी करप्शन मुख़्तलिफ़ उहिदनि ते मुक़रर चइनि ऑफिसर्स खे धार नोटिस जारी करे रिकॉर्ड समेत तलब कयो आहे। सिंध एंटी करप्शन स्टैब्लिशमेंट जे डायरेक्टर जनरल हेडक्वार्टर कराची मां जारी कयल सरकारी नोटिस मूजिब टाउन कमेटी कोटडेजी ख़िलाफ़ मिलियल शिकायतुनि ते सिंध इंक्वायरीज़ एंड एंटी करप्शन रूल्स 1993 तहत बाक़ायदा इंक्वायरी शुरू कई वई आहे। जांच लाइ आबिद कमर शेख ऐं आबिद उमर शेख खे इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे, जिन मुख़्तलिफ़ ऑफिसर्स खां साल 2021 खां हेल ताईं जो माली ऐं इंतिज़ामी रिकॉर्ड तलब कयो आहे। चेयरमैन टाउन कमेटी कोटडेजी खे 12 अगस्त, असिस्टेंट एग्जीक्यूटिव इंजीनियर आगा फराज, टाउन ऑफिसर ताज मोहम्मद सोहो ऐं अकाउंट्स ऑफिसर सैयद कासिम अली शाह खे 10 अगस्त ते तलब कयो वियो आहे। शिकायत मूजिब टाउन कमेटी कोटडेजी में सरकारी फंड्स जी मुबैना खुर्द-बुर्द, माली बेज़ाब्तगियूं, जाली मुलाज़मनि जा रिकॉर्ड तैयार करण, गैर क़ानूनी पघारुनि ऐं पेंशन्स जी अदायगी, कंटिजेंसी फंड्स जो ग़लत इस्तेमाल, माली ऐं इंतिज़ामी इख्तियारनि जी मुबैना नाजाइज़ इस्तेमाल जा इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। एंटी करप्शन खाते ऑफिसर्स खां साल 2021 खां हेल ताईं जो तफ़सीली रिकॉर्ड तलब कयो आहे, जंहिं में मंज़ूर थियल बजट बुक, फंड्स जी आमद ऐं ख़र्च जा तफ़सील, तरक़ियाती स्कीम्स जी बजट, टेंडर्स जो रिकॉर्ड, टेंडर में हिसो वठंदड़ कंपनियुनि जा तफ़सील, ठेका ॾियण जा ऑर्डर, पहिरें बिल खां आख़िरी अदायगी ताईं पूरी अदायगी जो रिकॉर्ड, कैश बुक, चेक ऐं बैंक रिकॉर्ड शामिल आहिनि। जॾहिं त सब्जी मंडी जी आमदनी ऐं बैंक स्लिप्स, हलंदड़ ऐं बीठल सरकारी गाॾियुनि जा तफ़सील, रेगुलर ऐं रिटायर्ड मुलाज़मनि जा रिकॉर्ड बि तलब कयो वियो आहे। एंटी करप्शन खाते तरफ़ां पेंशन्स जा तफ़सील, ऑडिट रिपोर्ट्स, ऑफिसर्स जी पोस्टिंग ऐं मुक़ररनि जा तफ़सील बि तलब कया विया आहिनि। एंटी करप्शन मूजिब टाउन कमेटी कोटडेजी बाबति शिकायत मिली, जंहिं में माली बदइंतिज़ामी ऐं सरकारी ख़ज़ाने खे नुक़सान पहुचाइण जा इल्ज़ाम लॻाया विया। उन्हनि इल्ज़ामनि जी तस्दीक़ लाइ बाक़ायदा इंक्वायरी शुरू कई वई आहे। इंक्वायरी ऑफिसर रिकॉर्ड जो जाइज़ो वठण, बयान कलमबंद करण ऐं शाहिदनि खां पुछा ॻाछा करण खां पोइ डायरेक्टर जनरल एंटी करप्शन खे रिपोर्ट पेश कंदो। सभ खां ॻणती जोगी ॻाल्हि जाली मुलाज़मनि बाबति लॻायल इल्ज़ाम आहिनि। जेकॾहिं अहिड़ा मुलाज़िम हक़ीक़त में मौजूदु हुआ त पोइ सवाल पैदा थिए थो त सालनि ताईं उन्हनि जे नाले ते पघारूं कंहिं वरितियूं, कंहिं मंज़ूरी ॾिनी, कंहिं अदायगी कई। साॻी रीति तरक़ियाती स्कीम्स बाबति बि केतिरा ई सवाल जनम वठनि था। जेकॾहिं बजट जारी थी त कमु किथे थियो, जेकॾहिं ठेका ॾिना विया त कमु कंहिं कयो, जेकॾहिं अदायगियूं थियूं त उन्हनि जो रिकॉर्ड छा थो ॿुधाए। जेकॾहिं सभु कुझु कानून मूजिबि थियो त पोइ एंटी करप्शन खे एतिरो वसी रिकॉर्ड तलब करण जी ज़रूरत छो पेश आई।